नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां विशारा सुमरो आया संजा सैयद अल्लाह से हेडलाइन सिर्फ सुप्रीम कोर्ट के हुक्म ते सुई साउदर्न गैस नेशनल हाईवे अथॉरिटी IB सिविल एविएशन OGDCL समेत मुख्तलिफ खातन में बरतरफ कयल समय मुलाजमन जो कराची प्रेस क्लब आलो एहतजाजी धरणो सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री मार्च पुलिस मुजाहिरीन के सिंध असेंबली चौक ते रोके वरतो लठबाजी बरतरफ मुलाजमन मुतालबो कयो आहे त बरतरफ कयल 16,000 मुलाजमन के बहाल करे फाकाकशी वारी जिंदगी खां बचायो वञे। मुल्क में कोरोना वायरस के केसिस में लाॻीतो घटिताई अचण लगी 24 कलाकनि दौरान हलंदड़ साल सब खां घटि फ़ौतगियूं रिपोर्ट कयो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 6 मरीज़ फ़ौत थिया। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 28,392 थी वियो। 572 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 12,69,806 ताईं पहुची वियो। वधीक 310 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल की दुबई आमद वली अहद शेख हमदान बिन ज़ैद से मुलाकात गॾियल दिलचस्पी के मामलों ते ॻाल्हियूं कारोबारी सरगर्मियूं वधाइण लाइ वधीक मौक़िया ॻोल्हण ते इतफ़ाक़। गवर्नर पारां वली अहद के पाकिस्तान अचण की दावत। वली अहद शेख हमदान गवर्नर के पाकिस्तान अचण की दावत क़बूले वरती। गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु आहे त दुबई में रहंदड़ पाकिस्तानी पंहिंजे मुल्क में सीड़पकारी कनि। हुकूमत बि सीड़पकारनि खे भरपूर सहूलतूं फ़राहम करे रही आहे। मुस्लिम लीग नून की तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त 3 साल IMF की ताबेदारी में अवाम जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वियो। हर रोज़ अवाम के गुरबत ऐं बेरोज़गार कयो पियो वञे। इमरान साहब जी का हिकमत अमली न आहे। मौजूदा हुकूमत महांगाई जो 70 सालन जो रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। नालायकी नाअहली ऐं करप्शन जा तारीख़ी रिकॉर्ड टुटी चुका आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच आमनी खां वधीक असासा रखण वारे केस में सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह जी 10 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। संदसि केस एहतसाब अदालत ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। मेहरान टाउन फैक्ट्री सां नयो केस जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त वारो मामिलो। कराची जी सेशन अदालत ओभर ज़मानत जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो हिकु भेरो ॿीहर मुलतवी करे छॾियो। जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो 29 अक्टूबर ते ॿुधायो वेंदो। DC ऐं एडमिनिस्ट्रेटर कुरंगी समेत 8 जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में वाध कई वई। कराची की एहतसाब अदालत में आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ आमनी खां वधीक असासा रखण वारे रेफरेंस की ॿुधणी। आगा सिराज दुरानी समेत 11 जवाबदार अदालत में पेश न थिया। जवाबदारनि पारां हाज़िरी खां छूट की दरख़्वास्त दाख़िल। केस की ॿुधणी 25 नवंबर ताईं मुलतवी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि खे पेश करण जो हुकुम। PCHS ब्लॉक 6 के रहवासियों तरफा गैर कानूनी ग्रिड स्टेशन खिलाफ सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में दरख्वास्त। अदालत PCHS सोसाइटी इंतजामिया के इलेक्ट्रिक ऐं रहवासियों के नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त रहवासी ॿुधाइनि त कहिड़े कानून तहत ग्रीन बेल्ट ते घर तामीर कया विया आहिनि। ग्रीन बेल्ट ते तामीर कयल घर क़बूल न आहिनि। ॾहर की कोभर रेलवे स्टेशन भरिसां मामूली ॻाल्हि तां कोभर बिरादरी जी बिंदुरियनि में झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। संदसि भाउ ज़ख़्मी। गोली लॻण सबबि असलम कोभर मारिजी वियो। आसिफ ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। धीरनि में छिकताण। सखर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾुआरी जे मारिजण जी दावा। मारिजी वियल जी सुञाणप न थी सघी। लाश इस्पताल मुंतक़िल। SSP सखर इरफान समूह मूजिब मारिजी वियल ॾुआरी जे कब्ज़े मां TT पिस्टल ऐं मैगज़ीन बेहत कई वई।
शिकारपुर वेझो गढ़ी यासीन बाईपास से पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी जे मारण जी दावा, हिकु टीटी पिस्टल बरामद। पुलिस मौजूदु मारिजी वियल जी सुञाणप लखी गुलाम शाह वासी सदोरो उर्फ जूनू तौर थी आहे। जवाबदार ख़िलाफ़ ज़िले जे केतिरनि ई थाणनि ते मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। कोटजी में पुरित मज़दूरी दौरान बीमार जगह तां किरी फोती वियो। मलिर जे रज़ाकाबाद वारे इलाइक़े में डंपर जे टक्कर में नवदेरो वासी नौजवान फोती वियो। फोती जी सुञाणप इमरान अली अबड़ो तौर थी। तंगवाणी वेझो सोकड़ स्टाफ वटि कुकड़ियुनि सां भरियल मज़दा तेज़ रफ़्तारी सबबि कल्टी, 2 ॼणा ज़ख़्मी, लखे रुपयनि जूं कुकड़ियूं मरी वियूं।